बिरासिटी भरिसां मंगू लिंक रोड ते गश्त दौरान पुलिस जे ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग मुक़ाबले में हिकु मुबैना ॾोहारी ज़ख़्मी हालत में पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा, जॾहिं त 3 ॼणा फ़रार। गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप मोरो भरिसां ॻोठ हाजी मीर मोहम्मद लाशारी वासी कलंदर बख़्श लाशारी तौर थी। पुलिस ज़ख़्मी थियल ॾोहारियुनि खे अस्पताल पहुचायो थी। ॿी इमदाद ॾियण बाद पुलिस कस्टडी में नवाबशाह अस्पताल रेफर। इन सिलसिले में ड्यूटी ऑफिसर आबिद पिल्लर ॿुधायो त बिरासिटी पुलिस मंगो लिंक रोड ते गश्त करे रही हुई त ओचितो केलनि जे बाग मां 4 हथियारबंद ॾोहारी फुर करण जे इरादे सां रोड ते निकिरी आया, जिन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि 3 ॾोहारी फ़रार थी विया। गिरफ़्तार ॾोहारियुनि मथां बिरासिटी थाणे नौशरफ फ़िरोज़ दरिया ख़ान मरी समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरूं धाड़नि समेत ॿिया संगीन क़िस्म जा केस दाख़िल थियल आहिनि, जिन केसनि जा तफ़सील वरिता पिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।